ठटे भरिसां वहशी जवाबदार पंहिंजी घरवारी खे बेरहमी सां कुही क़तल करे छॾियो आहे। जमपीर लॻ दुबई फार्म वटि जवाबदार मुड़ुसु पंहिंजे नौजवान घरवारी खे बेरहमी सां कुही क़तल करण बाद मौक़े तां फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर झिरक मुंतक़िल कयो आहे, जिते क़ानूनी कार्रवाई खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मुताबिक़ जवाबदार मुस्तफ़ा पालारी घरू अणबणत तां पंहिंजी नौजवान घरवारी खे तेज़ धार वारे औज़ार सां कुही क़तल कयो आहे। जनत वधीक मामले जी जांच कई पई वञे। जनत आख़िरी इतलाउनि ताईं न जवाबदार गिरफ़्तार थी सघियो, न वरी वाक़े जो केस दाख़िल थी सघियो आहे। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे ठटे खां, जिते जमपीर भरिसां दुबई फार्म वटि वहशी जवाबदार मुस्तफ़ा पालारी पंहिंजे नौजवान घरवारी खे बेरहमी सां कुही क़तल करण बाद मौक़े तां फरार थी वियो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए झिरक जे बुनियादी सिहत मर्कज़ आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मुताबिक़ वाक़ियो घरू अणबणत तां पेश आयो आहे। जनत वधीक मामले जी जांच कई पई वञे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े में मुलवस जवाबदार हथ अची नाहे सघियो, न वरी वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे।